नाज़रीन, कराची पुलिस तां गिरफ़्तार कयल रहते रहवासी 7 ॼणनि प्रोफेसर मंज़ूर कुरैशी, मज़हर मोहम्मद जुमन, मोहम्मद कासिम गाज़ी ख़ान, अब्दुल फ़ताह ऐं फ़हद कुरैशी जी आज़ादी लाइ संदनि वारसनि ॿारड़नि 26 ॾींहं बि प्रेस क्लब आॾो जिस्म ते ज़ंजीर पेरे एहतजाज जारी रखियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि आवाज़ टीवी जे रिपोर्टर पहलवान जोयो सां हिकिड़ा वीचार वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। मोहम्मद कासिम शहर चाचन के तराज वाली पुलिस खनी हुई है शाबी दी थी वे नहीं उन्हें आज़ाद का मेहरबानी करें आज़ाद का असा रड़ा परेशान लगा पे पुलिस ॾाढो ज़ुल्म कयो आहे। असां सभिनी वसारनि खे अपील था कयूं त असांजा वालिदेन बेगुनाह हिननि खे जल्द आज़ाद करे असांजी परेशानी ख़तमु कंदा। असां न्याणियूं 26 ॾींहंनि खां वठी एहतजाज कंदा था रहूं त केर बि असां न्याणियुनि जी दांह ॿुधण लाइ तयारु न आहे। असांजा 7 कुरैशी बेगुनाह आहिनि, उन्हनि खे आज़ाद कयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अगी फरियाल काल पिड़ जंग भी हीअं शहर मां इलेक्शन खटी आहे, पोइ बि शहर वासियुनि सां एॾो ज़ुल्म कुरैशी जे हिक घर मां कराची पुलिस बिना जवाज़ ऐं बिना के वारंट जे 7 माण्हू खंबे गुम करे छॾिया आहिनि। असीं 26 ॾींहंनि खां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं त केरु असांजी गांह ॿुधण लाइ तयारु न आहे। असीं सभिनी वसवारनि खे अपील था कयूं त असांजे वालिदनि खे आज़ाद कयो। ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजे 7 मामनि खे कराची पुलिस खणी हुई आहे, महिरबानी करे उन्हनि खे आज़ाद कयो। असां न्याणियूं 26 ॾींहं खां पंहिंजी वादियुनि जी आज़ादी जा इच्छा करण पिण बि असां न्याणी ते को बि जाम न आयो। असां सभु वसे वारनि खे अपील था कयूं असांजा वादे बेगुनाह महिरबानी करे उन्हनि खे आज़ाद कयो। अब्दुल फ़ताह, गाज़ी ख़ान, मोहम्मद जुमन, मोहम्मद कासिम, प्रोफेसर मंज़ूर अली, मज़हर अली, फ़हद अहमद खे न आज़ाद कयो वियो। मां एडिशनल IG गुलाम नबी मेंबर खे साहब खे अपील थो कयां त असांजे वालिदेन खे आज़ाद कयो। मुंहिंजे बाबा शहर चाचन ते तराई पुलिस रातियो देर थंबी वई आहे, न आज़ाद कयो वियो आहे। मां की सिंधु मां वज़ीर आला ते अपील थो कयां त मुंहिंजे बाबा शहर चाचन ते जल्दी सां आज़ाद कयो। तराई पुलिस अलाह ज़ुल्म करे वई आहे। उनजे आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इहा गुज़ारिश कंदासीं असांजे रते ते रहिया जेका कुरैशी बिरादरीअ जा 7 ॼणा जेके खंभे हुई आहे पुलिस कराचीअ जी, असां उन्हनि खे इहा अपील कंदासीं ऐं वस वारनि खे इहा ई कंदासीं अदी फरियाल टारपुर खे बिलावल साहब खे त हीअ मौसूम न्याणियूं वेठियूं आहिनि, मौसूम उन्हनि जा पुटड़ा वेठा आहिनि जंहिंजे घर में अॼु ॾींहं ताईं 27 ॾींहं थियो आहे, 26 ॾींहं हुननि जे घर में चुल्ह कोन ॿरी आहे। ख़ुदा रा उन्हनि खे आज़ादु कयो वञे जीअं उहो पंहिंजी कमाए करे पंहिंजे ॿचड़नि जी रोज़ी हासिलु कनि।